गुड्डू बिराज में सिंधु दरिया के पानी वहिकरनि में वाध जो सिलसिलो शुरू थी वियो। 24 कलाकनि अंदरि गुड्डू बिराज वटि पाणी सतह में 1158 क्यूसिक वाध रिकॉर्ड कई वई। गुड्डू बिराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,43,418 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त पाणीअ जो हेठां वहिकिरो 3,03,099 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुड्डू मां अहम ख़बर नासरवां सां शेयर कयूं पिया। गुड्डू बिराज में सिंधु दरिया के पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो शुरू थी वियो। 24 कलाकनि अंदरि गुड्डू बिराज वटि पाणी सतह में 1,158 क्यूसिक वाध रिकॉर्ड कई वई। इन हवाले से ॿुधायूं पिया। गुड्डू बिराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,43,418 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त पाणी जो हेठां वहिकिरो 3,03,099 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, अपडेट कंदा हलूं। गुड्डू बिराज में सिंधु दरिया के पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। 24 कलाकनि अंदरि गुड्डू बिराज वटि पाणी सतह में 1,158 क्यूसिक वाध रिकॉर्ड कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुड्डू मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बालाज दस्ती खां। बालाज, आगाह कजो, गुड्डू बिराज वटि सिंधु दरिया में पाणी जी वाध जो सिलसिलो जारी आहे, छा तफ़सील आहिनि? अॼु तव्हां ॿुधंदा सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में केतिरनि ॾींहंनि खां अप डाउन जो सिलसिलो जारी आहे। कॾहिं वाध कॾहिं लाथो सिलसिलो। जे 24 कलाक अंदरि गुड्डू बिराज वटि पाणी सतह में 1,100 क्यूसिक वाध रिकॉर्ड कयो आहे। हिन वक़्तु गुड्डू बिराज जो पाणी जो मथां वहिकिरो आहे 3,43,418, हेठां वहिकिरो 3,03,099 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। जॾहिं त तव्हां ॿिए पासे ॿुधंदो हलां तौसा बिराज वटि पाणी सतह में मुसलसिल हाणे वाध जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। 24 कलाकनि अंदरि तौसा बिराज वटि 32,857 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। हिन वक़्तु तौसा बिराज पाणी सूरत आहे, हुनमें 4,47,936 मथां वहिकिरो आहे ऐं 4,41,436 क्यूसिक हेठां वहिकिरो आहे। जेको तौसा बिराज पाणी जो जेको सतह में वाध जो सिलसिलो जारी आहे, उहो पाणी हिते गुड्डू बिराज वटि 2 ॾींहंनि अंदरि सफ़र करे पहुची वेंदो। जॾहिं हिन वक़्तु गुड्डू बिराज वटि केतिरनि ॾींहंनि खां वठी नंढी ॿोॾि सूरत बरक़रार आहे।